साथी अहिड़ो ॾींहुं बि ईंदो। असांजा कराची जा DSN जा प्यारा दोस्तो, जीअं त तव्हांखे इहा चङे नमूने सां ख़बर हूंदी त कुझु ॾींहंनि खां मुसलसिल कराची शहर में या कराची जे पासे ओसे में जेके सिंधी वसंदियूं आहिनि उते रेंजर्स वॾे पैमाने ते हला करे रही आहे। आए ॾींहुं हिकिड़े तरफ़ रेंजर्स सिंधी वसंदियुनि ते छापा हणी रही आहे ऐं ॿिए तरफ़ उते ई उन ई जॻहियुनि ते मुस्लिम माण्हू 100-150 ॼणा हथनि में क्लाशनियूं खणी ऐं गिटियुनि में बीठा आहिनि ऐं माण्हुनि खे मारे रहिया आहिनि। जंहिंजो मिसाल मॉडल कॉलोनी में 4 माण्हुनि खे हिकिड़े ॾींहुं एट ए टाइम में खणी वञी मारणु ऐं उन खां पोइ वरी जेको आहे मुसलसिल मॉडल कॉलोनी में रोज़ानो उते फायरिंग कई थी वञे ऐं तक़रीबन हर सिंधी माण्हुनि खे हिरास कयो थो वञे। ऐं खोखरा पार में मुसलसिल 2-3 महीननि में असांजा 3-4 कारकुन उते शहीद थिया आहिनि। पर उते ई उन्हनि ई इलाइक़नि में उन्हनि ई गिटियुनि में उहे दहशतगर्द हथियार खणी बीठा आहिनि। उन्हनि ॾे रेंजर्स न थी वञे, रेंजर्स हमेशह सिंधी इलाइक़नि में वञे थी पई ऐं सिंधी इलाइक़नि खे माण्हुनि खे टारगेट कयूं वेठा आहिनि। सो असां इन्हनि खे ॿुधायूं था त इहे पंहिंजूं हरकतूं बंदि कनि, हिकटी न कनि। सिंध जे असली वारसनि खे डिग्रेड कयो थो वञे ऐं ॼाणी वाणी उन्हनि खे मारियो थो वञे, हंधे हंधे उन्हनि जो खून वहायो थो वञे। पर उन जे बावजूद बि सिंधी माण्हू हिन धरती ते पंहिंजो सिर ॾींदो, पंहिंजो रतु वहाईंदो ऐं हर हाल में पंहिंजी धरती न छॾींदो ऐं इन्हनि दहशतगर्दनि सां वेही ऐं हिते ॼमी मुक़ाबिलो कंदो। पर हितां जी नाम निहाद हुकूमत गवर्नमेंट पीपुल्स पार्टी जेका उन्हनि सां धुर लॻी वेठी आहे, तोणी जो असांजा माण्हू मरनि था पिया। मॉडल कॉलोनी में आहिनि, उतां वञी भरिसां बलोच आहिनि 2 माण्हू, उन्हनि खे खणी वञी उन्हनि खे मारियो वियो आहे ऐं आए ॾींहुं रेंजर्स जो छापो लॻो पियो आहे। मरनि बि असांजा माण्हू ऐं छापा बि असांजे माण्हुनि ते उन जे ख़िलाफ़ असां ही एहतिजाजी रैली कढी आहे। जेकॾहिं इहे न कयो वियो, जेकॾहिं इहे छापा बंदि न कया विया त असां विच शहरनि जा रोड ब्लॉक कंदासीं, इन जा रस्ता बंदि कंदासीं, पर असां पंहिंजे कारकुननि खे निंदड़ कोन छॾींदासीं। कराची में ईअं आहे त सिंधी माण्हू मरी वियो त कंहिंजो आहे ई कान, पर बल्कि धारियो माण्हू जेको ॿाहिरां अचे थो पियो उन्हनि जी हर को या उन्हनि जा माण्हू उन्हनि जी परगोर करे रहिया आहिनि। पर सिंधी माण्हुनि खे बेयारो मददगार छॾियो थो वञे। पर जीअं सिंध क़ौमी महाज़ इहो वचन कयो आहे त हर हंधि सिंधी माण्हुनि जो डिफेंस कयो वेंदो ऐं असां पॉलिटिकली हिसाब सां वॾे पैमाने ते हर हंधि हर जॻहनि ते असां धरणा मुज़ाहिरा कढी असां गवर्नमेंट खे मजबूर कंदासीं ऐं पंहिंजे सिंधी माण्हुनि जो डिफेंस खे यकीनी बणाईंदासीं। तो मुंहिंजा दोस्तो भाइरो, ही असांजो जेको मुज़ाहिरो आहे, इन खां पोइ मर्कज़ असांजो ॿियो मुज़ाहिरो किथे रखे थो पियो। इहा कड़ी असांजी स्टार्ट थी आहे, इहा न ख़तमु थींदी जेसि ताईं इहे रेंजर्स वारा या इहे फौजी जेके आहिनि सिंधी माण्हुनि खे तंग न कंदा। तो दोस्तो भाइरो, ही असां जेको रोड ब्लॉक कयो